जत त ज़ोरावर ओझा थियूं मुंहिंजो कुंडल वठी विया रात जूं अलाह जत त ज़ोरावर ओझा थियूं मुंहिंजो कुंडल वठी विया रात जूं अलाह जत त ज़ोरावर अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। ओॾो आ अणहोंद खे होंदियां होत परे, साजन तन सरे लासी लॾीन जे। होत पिरी अणहोंद वारनि जे ई वेझो आहे ऐं होंद वारनि खां परे आहे। साजन तन खे ई हासिल थिए जेके ला याने न सां लॾीन थियूं।